ॾिसो हिन जी ईअं त ॾाढी डिघी ॻाल्हि थी वेंदी। अगरि सभु माण्हू पंहिंजी नियतनि सां बीहनि त मुंहिंजे ख़्याल में इहो मसइलो न थींदो। ऐं हाणे बि जीअं कंस्ट्रेंट आहे, माण्हुनि खे रोकियो अथसे, झलियो अथसे, त इहा बि हिकिड़ी इन फ़ैसिले जी तरफ़ वञण जी, अमन अमान जे तरफ़ वञण जी कड़ी आहे, त जंहिंमां इहो थींदो इनशाला। ऐं असां छा कोई बि न चाहींदो हूंदो त ईअं रोज़ माण्हू विढ़नि, हिक ॿिए खे मारनि। सभु इन शइ जा अमुन थिए, सभु गॾु हुजनि। ऐं हिकिड़े ज़िले में रहणो आहे, हिकिड़े इलाइक़े में रहणो आहे, असांजी त भरपूर कोशिशि आहे त फ़ैसिला थियनि ऐं जल्दी हिन ॻाल्हि जो अमन। हिकिड़ी रीज़न आहे, हिकिड़ी वजह ज़रूरु आहे, छो जो करे असां वटि जेको हिकिड़ो ट्रेंड बणिजी वियो आहे त पुलिस, लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ क़बाइली झेड़े खे ॼण क्राइम तस्वुरु नथियूं करे। को 4 हथियारबंद हथियार खणी वञनि था, की पॉकेट पिकेट ते पुलिस झले थी ऐं उहे ॿुधाइनि था त असां चोर न आहियूं, असां क़बाइली झेड़े वारा आहियूं, पुलिस उन्हनि खे छॾे थी। त अहिड़े क़िस्म जो ट्रेंड ज़रूरु आहे। उन में जेको शरपसंद अनासर आहे ऐं जेको क्रिमिनल आहे, उनखे वधि में वधि फ़ाइदो थो थिए ऐं उहे पंहिंजूं क्रिमिनल एक्टिविटीज़ जारी